अस्सलाम वालेकुम अवां सोपिया फास्ट न्यूज़ मां हां साजिद कोराई खबर शामिल कंदासीं खानपुर मार मद खानपुर मार वेझो लुंड बाज़ार वासी मिस्कीन पीरसन अली हसन लुंड कैंसर जे मर्ज़ में मुब्तला ज़िंदगी ऐं मौत जे बवाटे ते बीठल वारसन पारां वहर जी अपील। बीमारी जे बिस्तरे ते पयल पोहरियत अली हसन लुंड जे वारसन आशिक अली लुंड मसमात अमीरा आबिद लुंड गुलबार लुंड साफ़िन खे ॿुधायो त पोहरियत अली हसन लुंड काफ़ी वक़्त खां जिगर जे कैंसर में मुब्तला आहे। संदसि इलाज मुख़्तलिफ़ शहरनि जे अस्पतालनि मां करायो आहे पर को बि फ़ाइदो नाहे थियो। पोहरियत जे इलाज लाइ घर जो अलतल विकिणी छॾियो आहे। हाणे एतिरी ताक़त नाहे जो पोहरियत जो इलाज कराए सघूं। हिननि वधीक ॿुधायो त पोहरियत जो इलाज तमामु घणो ख़र्च ते जेको असांजे वस खां वधीक आहे। मुतासिर कुल पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सुमे तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सरहदी वारनि खां वहर जी अपील कई आहे त पोहरियत अली हसन लुंड जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट